पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त थर में हालतूं ठीक आहिनि। सिंध सरकार ॾुकार मुतासिरीन जी वाहिर करे पई। हुकूमत हलाइण पीटीआई जी वस जी ॻाल्हि न। पीपी खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। तब्दीली जे नारा हणंदड़ मेहूं ऐं गाॾियूं खपाइण में पूरा आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा रिमार्क्स। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त थर में हालतूं ठीक आहिनि। सिंध सरकार ॾुकार मुतासिरीन जी वाहिर करे पई। हुकूमत हलाइण पीटीआई जी वस जी ॻाल्हि न। पीपी खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। तब्दीली जे नारा हणंदड़ मेहूं ऐं गाॾियूं खपाइण में पूरा आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा रिमार्क्स। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त थर में हालतूं ठीक आहिनि। सिंध सरकार ॾुकार मुतासिरीन जी वाहिर करे पई। हुकूमत हलाइण पीटीआई जी वस जी ॻाल्हि न। पीपी खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। तब्दीली जे नारा हणंदड़ मेहूं ऐं गाॾियूं खपाइण में पूरा आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा रिमार्क्स। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त थर में हालतूं ठीक आहिनि। सिंध सरकार ॾुकार मुतासिरीन जी वाहिर करे पई। हुकूमत हलाइण पीटीआई जी वस जी ॻाल्हि न। पीपी खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। तब्दीली जे नारा हणंदड़ मेहूं ऐं गाॾियूं खपाइण में पूरा आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा रिमार्क्स। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त थर में हालतूं ठीक आहिनि। सिंध सरकार ॾुकार मुतासिरीन जी वाहिर करे पई। हुकूमत हलाइण पीटीआई जी वस जी ॻाल्हि न। पीपी खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। तब्दीली जे नारा